नाज़रीन, पनवाकिल तालुक़े में वधंदड़ बदअमनी अगवा जी वारदातुनि में इज़ाफ़े बाद नए मुक़ररु थियल SSP सखर संगार मलिक पारां कचे मेडवारनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ शेख। पनवाकिल तालुक़े में कुछ अरसे खां अमन अमान जी सूरत हाल इंतहाई संगीन थी वई आहे। हर आए ॾींहुं चोरी, फुरलुट ऐं अगवा वाक़िया मामूल बणिजी विया आहिनि। रज़ागोठ थाणे जी हद मां ॿिनि भाइरनि जे अगवा बैदि हिकु ॼणे जी फौरी बाज़ियाबी वारे अमल खां पोइ कचे वारे इलाइक़े में सखर ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस नफ़री पहुची ऑपरेशन शुरू करे छॾियो आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन जी शुरूआति बैदि SSP सखर संगार मलिक पनवाकिल पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो, सखर जी तव्हां सभु ॼाणो था, हिकिड़ो ॾाढो चैलेंजिंग डिस्ट्रिक्ट आहे जंहिंजो वास्ट एरिया कचे खे लॻे थो। उन खां अलावा अर्बन सेंटर बि आहे जंहिंमें कचे जो क्राइम भी है ऐं जेको अर्बन सेंटर्ड क्राइम है जंहिंमें मोटरसाइकिल स्नैचिंग आहे, मोटरसाइकिल चोरी आहे, रॉबरीज़ जेको इंस्टेंसिस आहिनि उहे बिल्कुलु रिपोर्ट थियनि था। ऐं असां हिते चार्ज वठण खां पोइ मूं कचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो कयो, जंहिंमें बागड़ जी साइड, पनवाकिल जे साइड, गुदपुर, सदूजा, हररागोठ में दौरो कयो। ऐं जेके हिते जेके शरपसंद अनासिर आहिनि, जेके धाड़ेल नामी गिरामी इनाम याफ़्ता जेके धाड़ेल आहिनि, जिन जा कारिंदा या उहे पाण हितां जे अमन खे या हितां जे माण्हुनि खे जेको छियो रसाईंदा, त इहो 100% सां इहो क्लियर पटार कयूं था त असां ज़ीरो टॉलरेंस सां उन्हनि सां मीट कंदासीं, उन्हनि खे ज़ीरो टॉलरेंस सां ॾिठो वेंदो। तो कचे जो ऑपरेशन बि असां हिकिड़ो इर्तिकाई मराहिल में असां प्लान कयूं था। मुंहिंजी समूरी टीम मूंसां गॾु आहे जेका कचे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में राति जो, ॾींहं जो, शाम जे पर ऐं मुख़्तलिफ़ औक़ातनि में उते ऑपरेशन कंदे ऐं जेके उतां जा नामी गिरामी जेके धाड़ेल आहिनि उन्हनि खे पंहिंजे कैफ़रे किरदार ताईं ज़रूरु असां पहुचाईंदा। असांखे रातूं जाॻणियूं पवंदियूं, रातूं जाॻंदासीं, अवाम जे तहफ़ुज़ खे कंहिं बि क़िस्म सां कॉम्प्रोमाइज़ न करणु ॾींदासीं। SSP सखर हथियार फिटा करे पुलिस आरो पेश थींदड़ ॾोहारियुनि खे पैगाम ॾिनो त जेको माण्हू पंहिंजा हथियार फिटा कंदो, जेको माण्हू पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कंदो, उनखे असांजे शरीयत मोहम्मदी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में भी इहो क्लियर पैगाम आहे त जेको हथियार विझे उन सां कोई झगड़ो कोन्हे। जेकॾहिं जेके धाड़ेल, जेके चोर लुटेरा पंहिंजो पाण खे सरेंडर कंदा, उन्हनि जे ख़िलाफ़ जेका कानूनी हिसाब सां उन्हनि जी कार्रवाई हूंदी उहा उन्हनि सां कई वेंदी। पर हा, इहो मां ॿुधाईंदो हलां, जेके धाड़ेल या जेके माण्हू पंहिंजो पाण खे सरेंडर न कंदा, पंहिंजो ताक़त जो मुज़ाहिरो करण जी कोशिशि कंदा, त उनखे हर लीगल तरीक़े सां मुंहुं तोड़ जवाबु ॾिनो। पनवाकिल समेत ज़िले सखर जी अवाम उमेद ज़ाहिर कई आहे त नओं मुक़ररु थियल SSP सखर सिंगार मलिक इलाइक़े में अमन अमान जी मुकमल बहाली कराए ॾोहारियुनि खे पंहिंजे मंतक़ी अंजाम ते पहुचाईंदो। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ TV न्यूज़, पनवाकिल।